अम्मा हुजूर जी ॻाल्हि सची निकिती। असां पंहिंजे जासूसनि खे दरिया ख़ान जी जागीर में मोकिलियो ऐं जासूसनि असांखे अची ॿुधायो त दरिया ख़ान जा 2 पुट असांजे ख़िलाफ़ फौज तयार करे रहिया आहिनि। आलीजा, ही बानो चमड़ा पोश थी वियो दरिया ख़ान जे जागीर में ऐं इहो लकाव हिन बाने पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां पाण ॾिठो। असांखे त हींअर बि यकीन नथो अचे त दरिया ख़ान जंहिंखे असां पंहिंजो भाउ सम्झंदा हुआसीं असांजे ख़िलाफ़ बग़ावत बि करे सघे थो। बाग़ी न भाउ हूंदो आहे न पुट, बाग़ी सिर्फ़ बाग़ी हूंदो आहे। आलीजा, त छा इंसानी नाता ऐं रिश्ता सभु कूड़ आहिनि? धोखो दोलाब ऐं ठगी ज़िंदगी जूं सभ खां वॾियूं सचायूं आहिनि। आलीजा, ज़िंदगी तमन्नाउनि जो फ़रेब आहे। इंसान कोरीड़े जियां पंहिंजे चौधारी तमन्नाउनि जो जार उणींदो थो, उन जार में अहिड़ो फासी थो वञे जो हुनखे हवस ऐं लालच खां सवा ज़िंदगी जी का सचाई को नज़र नथो अचे। त छा हवस इंसान जे ज़मीर खे बि मारे सघे थी? वतन खां बग़ावत करण वारो बाग़ी सभ खां पहिरियां पंहिंजे ज़मीर खां बग़ावत कंदो आहे। आलीजा, बग़ावत लाइ मयाण मां निकितल तलवार सभ खां अॻु बाग़ीअ जे ज़मीर खे क़त्ल कंदी आहे। दरिया ख़ान जो ज़मीर मरी चुको आहे। आलीजा, बाग़ी हमेशा बुज़दिल थींदो आहे जेको हवस खां हार खाई बग़ावत लाइ तलवार खे मयाण मां कढंदो आहे। पर दरिया ख़ान त दिलेर सुपे सालार हो जंहिं अॼु ताईं कंहिं बि जंग में हार नाहे खाधी, सो हवस खां कीअं थो हार खाई सघे? जंग में सिपाही जी तलवार विढ़ंदी आहे। आलीजा, न कि सिपे सालार जी। सिपाही जंग जीतींदो आहे ऐं सिपाही जंग हाराईंदो आहे। नालो रुगो सिपे सालार जो थींदो आहे। जंग में सिपाही जी सिर्फ़ तलवार विढ़ंदी आहे, पर सिपे सालार जी तलवार ऐं तदब्बुर ॿई विढ़ंदा आहिनि। जंहिं तलवार ऐं तदब्बुर सां हुन शाहबेग अरगून खे शिकस्त ॾिनी, जंहिं तलवार ऐं तदब्बुर सां हुन असांजे दुश्मन जान सलादीन खे शिकस्त ॾिनी, उन तलवार ऐं तदब्बुर सां हू असांखे शिकस्त ॾियणु थो चाहे। असां हुनखे हुनजे उहिदे तां माज़ूल था करियूं ऐं पंहिंजे मामे काऊ ॾोंहुर खे सुपे सालारीअ जो उहिदो था सौंपियूं। कीन जहिड़े काऊअ जो कंधु हेॾे वॾे भार खां झुकी वियो आहे। आलीजा, असां दरिया ख़ान खे सॾायो आहे ऐं हींअर ई फ़ैसिलो करणु था चाहियूं। काऊ जी आलीजा, तो असां सां किन अरगून तुर्खान अमीरनि जी ॻाल्हि कई हुई जेकी शाहबेग खां नाराज़ थी असां वटि पनाह वठणु पिया चाहिनि। जी आलीजा, हिन बहाने अवां सां किन दौलत शाही नूरगाही ऐं केबक अरगून लाइ अर्ज़ु कयो जेके शाहबेग खां नाराज़ थी ठटे में पनाह वठण था घुरनि। ईअं करण सां शाहबेग जी ताक़त में कमी ऐं असांजी ताक़त में इज़ाफ़ो ईंदो। पर हस्बे मामूल दरिया ख़ान हिन जी मुखालफ़त कई हुई त धारियनि खे सिंध में पनाह न ॾिनी वञे। धारियो कॾहिं बि पंहिंजो न थींदो आहे। अंधे खे सारी दुनिया अंधी नज़र ईंदी आहे ऐं बाग़ीअ खे हर हिक मां बग़ावत जी बू ईंदी आहे। मीर कासिम केपकी अरगून ऐं तुर्खान अमीरनि खे खिलतूं ॾेई सॾायो वञे, उन्हनि खे पूरियूं जागीरूं ॾिनियूं वञनि, ठठे शहर में उन्हनि जी रहाइश जो ख़ासि इंतज़ाम कयो वञे ऐं उन पाड़े जो नालो मुगल पाड़ो रखियो वञे। असां उन्हनि जी इज़त अफ़ज़ाई करे उन्हनि जूं दिलियूं जीतण था चाहियूं। ईअं ई थींदो आलीजा। तूं हाणे वञी सघीं थो। जेको हुकुम। मदारुल मुहाम अमीरुल उमरा खाने खाना दरिया ख़ान अंदर अचण जी इजाज़त जो तलबगार आहे। इजाज़त आहे। सिंध जो बानो
समन सुल्ताननि जे दर जो दरबान आलीजा जे सर ते लबैक थो चवे। पंहिंजी म्याण मां तलवार खे कढ। तलवार खे म्याण मां कढा? तलवार खे म्याण मां कढी असांजो हुकुम आहे। अव्हां जो हुकुम अखियुनि ते आलीजा, पर दरिया खान जी तलवार खे म्याण मां निकिरण लाइ कॾहिं के हुकुम जी ज़रूरत नथी आहे। सिपाही जी तलवार सिर्फ़ हाकिम जे हुकुम जी मोहताज थींदी आहे। अॼु न बाने खे पंहिंजे आका पंहिंजे भाउ जी ॻाल्हियुनि मां ओ प्रायप पखंदे थी नज़र अचे। असांजे हुकुम जी तामील में देर थी रही आहे दरिया खान। ही बानो माफ़ी जो तलबगार आहे ऐं बाने जी तलवार हुकुम जी मुंतज़िर आहे। दरिया खान, ही असां जो शहरग वारो बीड़ो असांखे तकलीफ़ पहुचाए रहियो आहे। असां चाहियूं था त तूं पंहिंजी हिन तलवार सां असांजो ही बीड़ो वढ, पर ॾिसजांइ दरिया खान, असांजी शहरग ऐं असांजे बीड़े जे विच में थोरी विथी आहे। किथे तुंहिंजी तलवार असांजी शहरग न वढे विझे। आलीजा, मुंहिंजी हीअ तलवार अंधी न आहे। हिन तलवार खे दुश्मन ऐं सजण सुञाण जी साञाण आहे। छा थियो दरिया खान? असांजी शहरग जे वेझो अची तुंहिंजी तलवार ॾकी छो रही आहे? आलीजा, हिन तलवार कॾहिं सजण जी शहरग खे एतिरो वेझड़ाई मोही बीड़े वारी गुजारत न समझी आली। इंसान खुद गुजारत आहे दरिया खान। इंसान जा राज कायनात जी वुसअतुनि ऐं समुंड में लिखियल अथाह उन्हनि खे त समझी सघे थो, पर हिक इंसान जी दिलि में लिखियल राज समझी नथो सघे। अॼु ही बानो आका जी ॻाल्हियुनि जे अंत लहण खां आजिज़ आहे। दरिया खान, छा सिंधु दरिया सिंधु खां मुंहुं मोड़े सघे थो? छा कीर्तर जबल पंहिंजी जाइ तां हटी सघे थो? छा कारनि ककरनि मां मींहं फुड़नि बदिरां टांडा वसी सघनि था? न आलीजा। दरिया खान, जंहिंखे असां मिटीअ मां खणी महलनि में आंदो, जंहिंखे असां कख मां लख बणायो, जंहिंजे उसारे मथे ते असां इज़त जी पग रखी, जंहिंजो लीड़ूं लिबास लाए असां शाही लिबास पारायो, अॼु उन गद्दार समन सुल्ताननि जे तख़्त में अखियूं विझियूं आहिनि ऐं असांजे ख़िलाफ़ बग़ावत जी साज़िश कई आहे। छा आलीजा, अव्हां जे ख़िलाफ़ बग़ावत थी आहे? हा दरिया खान, असांजे ख़िलाफ़ बग़ावत जी साज़िश थी आहे। आलीजा, मूंखे उन बाग़ी जो नालो ॿुधायो। मां हुन जो नालो निशान मिटाए छॾींदुसि जंहिं समन सुल्ताननि जे तख़्त खां निहारियो आहे। मां उहा दिलि सीने मां कढी गिचड़ खे खाराईंदुसि जंहिं सिंध जे ख़िलाफ़ साज़िश कई आहे। मूंखे सिर्फ़ उन बाग़ी जो नालो ॿुधायो आलीजा। असां हुनजो नालो था खणूं त असांजी ज़ुबान थी सड़े दरिया खान। छे हुनजो नालो दिलि में था रखूं त असांजी दिलि थी जले। आलीजा, इंतकाम जी आग में मुंहिंजो संदु सड़ी रहियो आहे। इन आग में मां हुनखे साड़े जलाए रखो करे छॾींदुसि। मां माउ जी उहा कुख साड़े छॾींदुसि जंहिं सिंध जे गद्दार खे जनम ॾिनो आहे। आलीजा, मां उहा ज़बान काकड़े खां छिके कढंदुसि जंहिं सिंध जे गद्दार खे लोली ॾिनी आहे। उहे हथ वढे छॾींदुसि जंहिं सिंध जे गद्दार खे निभायो आहे। मां हुनजो मांस गिचड़ खे खाराईंदुसि ऐं हुन जूं हॾियूं जांडे में पीहाए सिंध जी सरहदुनि खां ॿाहिरि उछलाईंदुसि त जीअं गद्दार जे लाश खे मुक़दस धरती पंहिंजे सीने में दफ़न करे नापाक नथी पवे। आलीजा,
जल्दी करे उन गद्दार जो नालो ॿुधायो। असां उन गद्दार जो नालो वठंदासीं त इन धरतीअ में ॾार पइजी वेंदा। दरिया खान सॼो मेहरान उथली पवंदो। आलीजा मेहरान न उथलंदो। मस्ती में आयल मेहरान वांगुरु सिंध जो बच्चो बच्चो उथल खाई हुनखे ॿोड़े मूंखे सिर्फ़ उन गद्दार जो नालो ॾिसे थो। हुनजो नालो हुन गद्दार जो नालो दरिया खान आहे। आलीजा तूं असांजे खिलाफ बगावत जी साज़िश कई आहे। दरिया खान तूं बाग़ी आहे। मां बाग़ी आहियां? हा तूं बाग़ी आई। जंहिं सिंध ऐं समन सुल्तान लाइ पंहिंजे जिस्म ते ज़ख़्मनि जा याकूत जड़िया। असांजे दाग में जड़ियल याकूत तुंहिंजे ज़ख़्म जे याकूतनि खां वधीक क़ीमती आहिनि। जंहिं तोखे इन बाहुनि जे हिंदोरे में लोॾाए सरफरोशी जा लोलाना ॾिना। सरफरोशीअ जा लोलाना ॾियण वारो मौत जा लोलाना बि ॾेई सघे थो। जंहिं तोखे चीच खां वठी हलणु सेखारियो। चीच खां वठी हलणु सेखारण वारो अंधे खूह में बि धिको ॾेई सघे थो। ख़ुदा जे वास्ते मूं ते बग़ावत जो इल्ज़ाम न ॾे। मुंहिंजे ज़ख़्मनि खे ज़बान हुजे हा त मुंहिंजो हिकु हिकु ज़ख़्म तोखे ॿुधाया त मुंहिंजी रत जो आख़िरी फुड़ो सिंध ऐं समन सुल्तान लाइ वहंदो। उहो ॾींहुं यादि कर जॾहिं जाम सलादीन तो ते तीरनि जी बारिश कई हुई ऐं उहे सभई तीर मूं बदे हिन सीने ते सटा। मुंहिंजे जे ज़ख़्मनि खे ज़बान हुजे हा तोखे ॿुधाए न मुंहिंजे सीने जो हिकु हिकु ज़ख़्म मुंहिंजी वफ़ादारी जो ख़ामोश दास्तान आहे। बाने जो इहो फर्ज़ आहे तो पंहिंजे लाइ पंहिंजी जान बि क़ुर्बान करे छॾे। त छा खाधो इहो फर्ज़ आहे त बाने जी वफ़ा खे बग़ावत छॾे। तो असांजे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं त असां बि तोखे हिन ज़मीन तां खणी आसमान ते पहुचायो। तुंहिंजे उगारे मथे ते इज़त जी पग रखी तुंहिंजो लीड़ू लीड़ू लिबास लाहे तोखे शाही लिबास पारायो। वो ॾींहुं यादि कर दरिया खान जॾहिं तूं मथे ऐं पेरें उघाड़ो ॿकिरियूं चाढ़ींदो आहीं। जॾहिं पत्थर तुंहिंजो बिस्तर हूंदा। यादि कर उहो ॾींहुं। यादि आहे मूंखे चङी तरह यादि आहे। अॼु बि मुंहिंजी पेशानी ते ॿकिरियुनि जे खुरनि सां उड़ियल पंहिंजे आहे। उन मिट्टी सां कीअं बग़ावत कंदुसि। बाग़ी जॾहिं फ़तेहमंद थींदो आहे त फातिह सॾाए तख़्त ते वेहंदो आहे ऐं बाग़ी जॾहिं नाकाम थींदो आहे त बाग़ी सॾाए भाईअ जे तख़्ते ते चढ़ंदो आहे। जेकॾहिं सिंध ते साह ॾियण जी सज़ा फाही जो तख़्तो आहे फाही जे तख़्ते खे तख़्त सम्झंदुसि मां। जेकॾहिं समन सुल्तान खां वफ़ा जो इनाम सूली आहे त सूली खे सेज सम्झंदुसि मां। असां तोखे मौत जी सज़ा न ॾींदासीं दरिया खान पर अहिड़ी त सज़ा ॾींदासीं ज़िंदगीअ जो हिकु हिकु ॾींहुं तो लाइ मौत हूंदो। असां तोखे आसमान तां खणी वरी हिन ज़मीन ते उछलींदासीं। तोखे सुपे सालार मां वरी ॿीहर मामूली बकिरार बणाईंदासीं। तुंहिंजो मथो उघाड़ो हूंदो ऐं तुंहिंजो लिबास लीड़ू लीड़ू हूंदो। तूं वरी रिणनि में रुलंदे दरिया खान वरी रिणनि में रुलंदे तूं ऐं यादि कंदे उन ॾींहं खे जॾहिं वक़्तु तुंहिंजे दर जो दरबान हूंदो तुंहिंजे दर जो दरबान हूंदो हो। असां तोखे सुपे सालार जे उहिदे तां माज़ूल था करियूं ऐं तोखां तुंहिंजी तलवार ऐं तुंहिंजी पग खसूं था।
छो त न तूं इन तलवार जे लाइक़ आहीं दरिया खान, न वरी न पग जे लाइक़। फिरोज, तू मुझी पग लाहींदी? इहा ई तुंहिंजी सज़ा आहे। सिंध, छा तुझे प्यार जो यो इनाम आहे जेको तुझे थरन बरन ता हज़ारे जन्नतूं कुर्बान करे, जेको तुझी लुकुन के हीरू समझे, जेको तुझे बाबरी कंडे के गुल समझी पंहिंजे सीने सां लाहे, जेको तुझे मिट्टी जे ज़रे ज़रे के पंहिंजी रत सां गुलाब जा गुल बनाए, तंहिंजी पगला थी वञे। जी जलमा, जे तुंहिंजे प्यार जो इहो इनाम आहे त मां क़बूल थो करियां। पंहिंजी पग लाहे तुझे सुल्तान जे पेरनि में थो रखां। जाम फिरोज, मां वञा थो, वरी हिन महल में पेर न पाईंदुसि। जे सिंध ऐं समन सुल्ताननि ते को ॾुखियो ॾींहुं अचे त हिन बकरा कजां।